असीं मौजूद आहियूं डिग्री कॉलेज काज़ी अहमद में, जिथे टोपी अजरक जो ॾियारो मल्हायो पियो वञे सकाफ़त जे हवाले सां, जिथे प्रोफेसर असगर अली मजीदाणे सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु जेके हुते प्रोफेसर आहिनि ऐं या जेके बि हुते स्टूडेंट आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। अचो त तव्हां सां ॻाल्हि करायूं था। थोराइतो आहियां इबरत न्यूज़ वारनि जो जन पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी हर वक़्तु असांजे थियल प्रोग्राम में कवरेज करे सिंध जे कुंड कुड़च पाकिस्तान ऐं दुनिया में पहुचायो आहे। जीअं त नाज़रीन हिन वक़्तु असीं मौजूदु हुआसीं डिग्री कॉलेज काज़ी अहमद में, जिथे टोपी ऐं अजरक जो ॾियारो मल्हायो पियो वियो। उन जो तव्हांखे सॼो प्रोग्राम ॾेखारींदासीं। फारूक जो इबरत न्यूज़ काज़ी अहमद।